पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके सोबोदेरो जे उहदेदारनि जी अहम गॾिजाणी तालके सदर एडवोकेट एजाज अहमद खोड़ो जी ज़ेर सदारत हेठि थी गुज़री। मीटिंग खां अॻु मोहतरमा शहीद राणी बेनज़ीर भुट्टो समेत बड़नी शहीदनि जे रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़्वानी कराई वई। जंहिं बाद मीटिंग की कार्रवाई पीपी तालके सोबोदेरो जे जनरल सेक्रेटरी गदा हुसैन सेतो ऐं डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी एहसान अली सेतो हलाई। जंहिंमें सब खां पहिरियां तलावते क़ुरान पाक ऐं बहादुर अगवाण मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी सां इज़हार मोहब्बत ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी में भरपूर शिरकत जे वचन सां शुरू कई वई। सिंधु माथरी जी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी में लाड़काणे शिरकत करण जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके सोबोदेरो जो इजलास पार्टी के सदर एजाज अहमद खोड़ो जी ज़ेर सदारत वार्ड नंबर 4 सूमर सोलंगी ते थी गुज़रियो। इजलास में वाइस चेयरमैन टाउन कमेटी सोबोदेरो हबीबुल्ला सेतो, सैयद लियाकत शाह, सरफराज खान तुन्यो, मीर मजहर टालपुर यूथ विंग सिटी सदर जवार महबूब सेतो, मोहसिन सेतो, महर अली सेतो समेत तालके सोबोदेरो जे मड़नी शहरनि जे पार्टी अगवाणनि ऐं कारकुननि वॾे अघ में शिरकत कई। इजलास में फैसलो कयो वियो त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी में भरपूर नमूने शिरकत के यकीनी बनायो वेंदो। सदारती खिताब कंदे पार्टी तालके सोबोदेरो जे सदर ऐं चेयरमैन एडवोकेट एजाज अहमद खोड़ो चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो दुनिया जी अज़ीम लीडर हुई, करोड़े माण्हुनि जी दिलनि ते अॼु बि राज करे थी। उन जी वरसी में सोबोदेरो मां सवें गाॾियुनि जो काफ़िलो गड़ी खुदा बख़्श रवानो थींदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची